घोटकी में ख़बर ॾींदा हलो त घोटकी विलेज डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन VDO घोटकी से पाकिस्तान ऐं इंडस कंसोर्शियम जे सहकार सां मौसमियाती मेलो मुनक़िद कयो वियो, जंहिंजो उनवान ताज़ो मानसून जी बरसातुनि सबबि थियल तबाहकारियुनि ज़राइत खाद खुराक चौपाए माल ऐं घरनि जी तबाही जे हवाले सां ॾिनो वियो। मौसमियाती मेले में सियासी समाजी अॻवान यास्मीन ताहिरा, डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री डिवीजन घोटकी सैयद आमिर हुसैन, VDO जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर अली हसन, मेयर सिंध बार काउंसिल जे मेंबर एडवोकेट अब्दुल रज़ाक मेयर, सायरा सोलंकी, फमीदा पठान, हाकिम ज़ादी, समीना कलवर समेत ॻोठाणनि मुख़्तलिफ़ स्कूली ॿारनि, सिविल सोसाइटी ऐं औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सियासी समाजी अॻवान यास्मीन ताहिरा, डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री डिवीजन घोटकी सैयद आमिर हुसैन, VDO जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर अली हसन मेयर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त औरतुनि खे सियासत ऐं समाज में भरपूर हिसो वठणु घुर्जे त जीअं मुआशरे में तवाज़ुन पैदा थी सघे। औरत जेतिरी सियासी तौर ते ताक़तवर हूंदी ओतिरो ई समाज तरक़ी कंदो। हिन चयो त वणकारी मुहिम में औरतुनि जी सरगर्म शमूलियत हिकु बहितरीन क़दम आहे, जंहिं सां मौसमियाती तब्दीलियुनि ते बि मुस्बत असर पवंदा आहिनि। मौसमियाती मेले में मुख़्तलिफ़ स्कूल जे ॿारनि टेबलोज़ ऐं खाका पेश कया। अस्सलाम वालेकुम जी, मैं तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।